बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सलाहुद्दीन नवानी सिंधी थाट्स क्लास नंबर 42 आहे या लेक्चर नंबर 42 आहे। बेसिक इंग्लिश ग्रामर जो कोर्स जारी आहे। अॼु असां जेको टेंस पढ़ण वञूं पिया उहो लिखियो पियो आहे बोर्ड ते पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस। मां जी त पहिरियों ई तव्हां सभिनी खे इल्तमास कंदो आयो आहियां त प्रेज़ेंट टेंस वरी उन जो पास्ट टेंस ऐं उन जो फ्यूचर टेंस हिक ॿिए सां लाॻापियल हूंदा आहिनि। सिर्फ़ु असां माज़ी ऐं मुस्तक़बिल ऐं हाल जी ॻाल्हि में तब्दीली आणींदा आहियूं, बाक़ी सॼो स्ट्रक्चर साॻियो हूंदो आहे। ऐं शायदि इहा ई वजह आहे त तव्हां नोट कयो हूंदो त मां तव्हांखे टेंस पहिरियों जेको प्रेज़ेंट थो पढ़ायां त उनजो ई पास्ट थो पढ़ायां, वरी उनजो ई फ्यूचर। न त कॾहिं कॾहिं समटाइम छा हूंदो आहे छड़ो सभिनि जा प्रेज़ेंट पढ़ो वरी पोइ पास्ट। त हिन खे पढ़ाइण जो पोयों मक़सदु बि इहो हुयो त छो त तव्हां गॾु कनेक्टेड ईंदव न त तव्हांखे प्रेज़ेंट वारी सॼो कॉन्सेप्ट हिते कमु अची वेंदो। सो अचो त स्टार्ट कयूं था पंहिंजे क्लास खे। नालो अथसि पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस, ज़मान, माज़ी, बईद या कामिल इस्तमरारी। ठीक है, इहो त असां तकरीबन उन में प्रेज़ेंट में भी कवर कियो आहे। डेफिनेशन आहे अ वर्ब दैट डिनोट्स दैट द सब्जेक्ट स्टार्टेड सम वर्क इन पास्ट टाइम। ठीक है, चए तो हिकु अहिड़ो वर्ब जेको इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे त सब्जेक्ट कोई कम माज़ीअ में शुरू कियो हुयो एंड इट वाज आल्सो कंटिन्यूड इन द सेम टाइम, यानी उन माज़ीअ में ही वो जारी हुयो, यानी कम भी माज़ीअ में शुरू कयईं ऐं जारी भी माज़ीअ में हुयो। पर तव्हां हिते ई ॾिसो त प्रेज़ेंट परफेक्ट टेंस जो छा हो त कम माज़ीअ में शुरू कयो हुयईं ऐं हिन महिल ताईं प्रेज़ेंट वक़्त ताईं जारी हुजे। हाणे पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस में छा आहे त कम भी माज़ीअ में शुरू कयो हुयईं ऐं कंटिन्यू भी उन टाइम हुयो। ॿी ॻाल्हि इहा ज़हन में रखंदो त हिन टेंस जे लाइ टाइम खे मेंशन करणु ज़रूरी आहे, यानी टाइम खे हाईलाइट ज़रूर करणो आहे त हिन में टाइम ज़ाहिर कंदो हुजे। मिसाल केतिरे टाइम खां वठी छा वठी, इहा हिन टेंस जी ख़ूबसूरती आहे। ठीक, बाक़ी सॼो सारो उन ई अंदाज़ में थींदो। हिन जो जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो हेड बिन आहे। ठीक आहे न, पास्ट लाइ हेड लॻंदो आहे ऐं हेड बिन। ठीक आहे, हाणे हिन जो हेल्पिंग वर्ब हेड बिन आहे जेको सभिनी सां लॻंदो, यानी हिन में कोई आई वी यू ते ही शी ते हिकु नालो हुजे इलाही नाला हुजनि, सभिनि सां असां हेड बिन इस्तेमालु कंदासीं। हाणे इन ॻाल्हि खे बि टिक लॻायो। ॿी ॻाल्हि इहा त वर्ब जी पहिरीं शक्ल ऐं इंग फॉर्म जेके जेके तव्हां कंटिन्यूअसली क्लास पढ़ंदा अचो था त मां ॿुधायुमि त हिन में जेका वर्ब जी पहिरीं फॉर्म सां जेका इंग लॻंदी आहे, इंग जा कुझु असूल हूंदा आहिनि ऐं उहे असूल असां ऑलरेडी कंटिन्यूअस टेंस में पढ़ी आया आहियूं। सो हिन ॻाल्हि खे बि तव्हां सां अंडरस्टैंड कयूं था। ॿियो जेको टाइम खे मेंशन करण लाइ सिंस ऐं फार ज़ाहिरी ॻाल्हि आहे, परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आहे न, ऐं उहो पास्ट आहे या प्रेज़ेंट आहे या फ्यूचर आहे, उन में हिन जो इस्तेमालु थींदो ई थींदो। छाजे करे थींदो त टाइम मेंशन करणो आहे तव्हांखे। टाइम मेंशन करण लाइ सिंस ऐं फार, ऐं सिंस ऐं फार असां गुज़िरियल वीडियो में उहा बि सही कवर करे आयासीं। यानी हाणे हिन में सिर्फ़ु तब्दीली छाजी आहे, हेड बिन जी ऐं पास्ट जी आहे, बाक़ी सभु कॉन्सेप्ट उहे ई आहिनि जेके असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं। मिसाल जुमिलो आहे, मां 1988 खां वठी पढ़ाए रहियो हुयुसि। ठीकु आहे, हाणे ॾिसो उहो ई खां वठी आहे, हिकिड़ो साल आहे उन खां वठी ऐं हिकिड़ो कंटिन्यू कमु आहे ऐं हिते हुयुसि सां असांखे माज़ी थो ॾे। पर अगरि मां इहो प्रेज़ेंट में कयां त मां 1988 खां वठी पढ़ाए रहियो आहियां। ठीकु आहे, ऐं हिन में टाइम छो ज़रूरी आहे? जे तव्हांखे चयमि त हे कढंदो त मां पढ़ाए रहियो हुयुसि त पास्ट कंटीन्यूअस थी वेंदो। हिन में टाइम जी यूनिकनेस आहे जंहिंजे करे पास्ट परफेक्ट कंटीन्यूअस टेंस थो थिए। हाणे जीअं त सिंस ऐं फार बि कवर आहे न, असांखे सिंपल करणो छा आहे, सब्जेक्ट रखी हेल्पिंग वर्ब ॾियणो, बाक़ी त साॻियो ई फर्स्ट फॉर्म सां इंग लॻंदी ऐं सिंस ऐं फार त असां ऑलरेडी इस्तेमालु कंदा आहियूं। यानी हिन में काई बि नई शइ न आहे, जस्ट हेड बिन ऐं उनजी माना बस, ऐं सिंस ऐं फार बाक़ी सभु जूं सभु शयूं असां जेके प्रेज़ेंट वारियूं आहिनि उहे आहिनि, सिर्फ़ु पास्ट आहिनि। सवाल ई न करे, जो अगरि सवाल अचे थो त छा थींदो, हिते नॉट लॻंदी विच ते। ठीकु, कीअं आहे, हेड नॉट बिन टीचिंग, अॻिते साॻियो ई सिंस 1988। ठीकु आहे, यानी हिन में तब्दीली कहिड़ी आई, नेगेटिव में हेड ऐं बिन जे विच ते नॉट लॻाईसीं। सवाली करण लाइ छा कंदासीं, हाणे तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी, छो त माशाल्लाह हिन टेंस ताईं पुॼण में तव्हां सभु मेच्योर थी चुका हूंदव त हेल्पिंग वर्ब अॻियां खणी वेंदा आहियूं असां सवाली करण में। हेड खे अॻियां खणी अचो, हेड अॻिते पोइ आई बिन टीचिंग सिंस 1988। ठीकु आहे, हेड आई बिन टीचिंग पोइ छा, सिंस 1988, 1988 में। ठीकु आहे, हे असांजो छा थियो, सवाल ई थी, सवाल ई निशान ॾींदासीं।
सवाली नाकारी करण लाइ तमाम बुधाइंदो सवाली नाकारी करण लाइ छा कंदा ते हेड सवाली आई हिते छा नॉट हेड आई नॉट बिन टीचिंग सिंस 1988 सवाल निशान हिनखे ताकीदी करण जे लाइ ताकीदी करण लाइ छा सिर्फ रियली दींदो सिर्फ रियली कीअं मिसाल आई हैड बिन रियली टीचिंग सिंस 1988 तमाम सिंपल आहे यानी हिनखे वधीक असां कॉम्प्लेक्स ही न कंदासीं वधीक हिन ते फिलोसॉफीज़ कोन झड़ींदासीं सिर्फ हिन जो नेगेटिव इंट्रोगेटिव जो स्ट्रक्चर तव्हांजे साम्हूं डेफिनेशन प्लस में सिंधी असां वधीक जेका डिस्कशन कंदा आहियूं सम्झण लाइ मॉडल सेंटेंसिस त असां ॾिसूं त मॉडल सेंटेंसिस हिन जा कीअं आहिनि उहे ऐं उन खां पोइ होमवर्क ऐं असांजो ही टेंस कंप्लीट तव्हांजे साम्हूं कुझु मॉडल सेंटेंसिस आहिनि जिन जी मां इंग्लिश बि पढ़ंदुमि ऐं सिंधी बि तव्हांखे सम्झाईंदो ईंदुमि जीअं पहिरियों आहे त वी हैड बीन वॉकिंग ऑन दिस वे सिंस 9 o'clock यानी चए थो त असां 9 बजे खां वठी हिन रोड ते घुमी रहिया हुआसीं हाणे मैं वेठो आहे हाणे कंहिंसां ॻाल्हि थो करे त हिन कोई कम असां शुरू बि कयो हुआसीं वरी घुमिया बि हुआसीं आरिफ हैड बीन रीडिंग फॉर 3 days आरिफ 3 ॾींहंनि खां वठी पढ़ी रहियो हुयो माज़ी ॾींदासीं हाणे टियों नंबर आहे काशिफ हैड बीन वाइपिंग द कार सिंस नून काशिफ मंझंदि खां वठी कार उगी रहियो हुयो चौथों नंबर आहे इट हैड बीन रेनिंग सिंस मॉर्निंग सुबुह खां वठी बरसात पई रही हुई यानी सुबुह खां बि बरसात हले कई बंदि थी आहे ऐं कोई पुछे थो छा त तव्हां भई सुबुह खां वठी बरसात पई रही हुई माना सुबुह खां हली आहे तॾहिं इहा मिसाल गप वग़ैरह थी वई आहे हाणे पंजो आहे आई हैड बीन कॉलिंग यू फॉर 2 hours मां 2 कलाकनि खां वठी तोखे सॾु करे रहियो हुयुसि ठीकु आहे मतिलबु तूं हाणे आयो आहे मां यको मतिलबु 2 कलाकनि खां वठी तोखे सॾु करे रहियो हुयुसि शी हैड बीन कुकिंग सिंस चाइल्डहुड हूअ नंढपण खां वठी रध पचाव करे रही हुई सतों नंबर जुमला दे हैड बीन गोइंग टू कराची फॉर 2 days उहे 2 ॾींहंनि खां वठी कराची वञी रहिया हुआ अहमद हैड बीन प्लकिंग फ्लावर सिंस इवनिंग अहमद शाम खां वठी गुल पटे रहियो हुयो 9 नंबर आहे टीचर हैड बीन राइटिंग ऑन द बोर्ड फॉर 3 minutes उस्ताद 3 मिंटनि खां वठी बोर्ड ते लिखी रहियो हुयो 10 नंबर आहे यू हैड बीन फाइंडिंग पेज फॉर 2 hours तूं 2 कलाकनि खां वठी पेज ॻोल्हे रहियो आहीं सो मूंखे उम्मीद आहे त ही जेके कुझु मॉडल सेंटेंसिस आहिनि इन्हनि जी सिंपल सिंधी बि आहे सिंपल हिकिड़ी इन्हनि जी बीहक आहे तव्हां पंहिंजी कॉपी ते नोट कंदव ऐं तव्हांजे साम्हूं इन द लास्ट असां ट्रांसलेशन ॾींदा आहियूं उन सां गॾु वोकेबलरी ॾींदा आहियूं उम्मीद आहे त तव्हां हिननि जे हेल्प सां हुनजी प्रैक्टिस बि कंदव अल्लाह साईं तव्हांजो हामियो नासिर आहे वीडियो खे ज़रूरु पास कंदव त जीअं तव्हां नोट करे प्रैक्टिस कयो वरी मिलंदासीं नए क्लास में तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह